अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत से सब ठीक होंदो। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। दोस्तों अॼु आयासीं असां हिते चिकन चीज़, हे ॿारनि जो जगह है, रांदीका बांदीका लॻल आहिनि, अंदरि झूला वूला, ये अंदर ये जगह है। और ही जेका जगह है लोकेशन आहे सो हे रोड जो नालो आहे तरीक़ुल मदीना। ये तरीक़ मदीना जे मथां आहे जेका त ॿारनि जे लाइ झूला रखियल आहिनि अंदरि। बेसिकली अंदर वञी वीडियो ठाहे नथा सघूं छो जो ममनू थियल आहे। अंदर जा जेको आहे त अजनबी जे लाइ ममनू थियल आहे छो जो मायूं ॿार आहिनि अंदरि। मां तव्हांखे हितां ई खणी थोरो ज़ूम करे ॾेखारियांसि थो। हे ॾिसो, ॿार अंदरि रांदीका खेॾनि था, मायूं आहिनि, हथ बि लुॾे थो मुंहिंजो। अदा बि त सही, थोरी हवा बि आहे, कुझु हथ बि लुॾे थो। ये अंदरि जेके आहिनि त ॿार हिन खे खेॾारनि था। तमामु ॾाढी सुठी जॻह आहे। इहो ॾिसो प्ले ग्राउंड ठहियल आहिनि अंदरि, मथे ऑफिस वग़ैरह बि आहिनि कंहिं शइ जा। ऐं हेठि जेके आहिनि त इहे ॿारनि जे लाइ ये जेके मिकी माउस वग़ैरह आहिनि, ट्रेन आहे, रेल आहे, ॿिली आहे, ये अंदरि घणो कुझु आहे, पर असल में असां अंदरि वञी ठाहे नथा सघूं। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो जीअं मुस्तक़बिल में तव्हांजो असांजो साथ बरक़रार रहे। ख़ुदा कुआ ये सही कुओ राति जो पहर आहे। हींअर ॿाहिरि बीठा आहियूं रोड जे मथां, तरीक़े मदीना जे मथां। ये असांजो ड्राइवर भाउ जेको ॻाल्हाए थो मोबाइल ते लॻो पियो आहे। केॾे न साफ़ सुथरो रोड, LCD वारी पुल आहे हे जेके आहिनि त हेड हलंदा आहिनि कंपनियुनि जा। ॾिसो रोड कहिड़ो न प्यारो रोड, साफ़ सुथरो रोड, माहौल साफ़ सुथरो। ही जेका पुल आहे सो हिन जो नालो आहे तरीक़े हाइल कुबरी। हे एयरपोर्ट जे वेझो आहे ऐं हिन पुल जे परियों ई जेको आहे त मॉल आहे जंहिंखे अरब मॉल चवंदा आहिनि। तव्हांखे मां ॾेखारियां, जहाज़ बि अची वियो आहे लैंडिंग पोज़ीशन में। असां अॻिते लहंदो हे निकिरे थो लाइट खां ॿाहिरि। कैमरा बि अंधी आहे मोबाइल जी, वरी हथ बि लुॾे थो जॾो। हे जहाज़ पहुची वियो। अदा बा केर जो आहे? बांग्लादेश वारनि जो अदा। हे अदा बांग्लादेश वारनि जो, भाइनि वारनि जो जहाज़ पहुतो। हे जेको आहे हिते लहंदो, एयरपोर्ट वेझो आहे सफ़ा। पुल जे परियों एयरपोर्ट आहे, ये लहे थो। ये नई जेका है त डिलीवरी टू यू जे नाले सां निकिती आहे। ये जेके पिज़्ज़ा बर्गर वग़ैरह डिलीवर कंदा आहिनि। हंगर स्टेशन बि आहे हिकिड़ी, ऑनलाइन जेके बिज़नेस कंदा आहिनि, ऑनलाइन जेके खाधो मानी पहुचाए ॾींदा आहिनि। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो। वॾी वॾी महिरबानी तमामु दोस्तनि जी जेके असांजे यूट्यूब चैनल खे वॉच कंदा आहिनि। दोस्तों पुॼाइणी न आहे, इंशाअल्लाह मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।